अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुभान अल्लाह। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सल्लल्लाहु अलैहि प्यारा मुसलमान दोस्तों अज़ीज़ो, अल्लाह जल्ल जलालहु अमन वालहु जिए तव्हां असांखे हुकुम फरमायो आहे त नमाज रोज़ो पढ़ूं, नमाज पढ़ूं, रोज़ो रखूं। ऐं अल्लाह पाक मना फरमायो आहे त अल्लाह वारनि जी गुस्ताखी न कयूं, अल्लाह जे प्यारनि जी, अल्लाह जे नबीयनि जी, उन्हनि सभिनी जो अदब ऐं एहतराम असांजे मथां रब लाज़िम फरमायो आहे। सुभान अल्लाह। अहिड़े ई नमूने सां अल्लाह पाक असां ते इहो बि लाज़िम फरमायो आहे त तव्हां उन्ही बेदीननि खां, उन्ही बुछड़नि माण्हुनि खां, जेके माण्हू अल्लाह ऐं रसूल जा दुश्मन आहिनि, जेके अल्लाह जे वलीयनि जा दुश्मन आहिनि, जेके असहाबनि जा दुश्मन आहिनि, जेके अहल बैतनि जा दुश्मन आहिनि, उन्हनि खां बि नफ़रत कयो। अल्लाह इहो हुकुम तव्हां असांजे लाइ शरीयत में फरमायो आहे। सुभान अल्लाह। जंहिंमें क़ुरान पाक में ज़िक्र आहे, मुस्तफ़ा जे हदीसुनि में ज़िक्र आहे। 1400 साल खां वठी आलिमनि सभिनी असांखे मना कई आहे त केर बि हुजे, जेको बि माण्हू अल्लाह ऐं उन जे रसूल जो गुस्ताख़ आहे, अहल बैतनि जो गुस्ताख़ आहे, असहाबनि जो गुस्ताख़ आहे, वलीयनि जो गुस्ताख़ आहे, उन सां सुन्नी ताल्लुक़ न रखे। सुभान अल्लाह। तंहिंजे करे इहो बि असांखे ॿुधाइणु ज़रूरी आहे, जिथे अज़मत सैयदना सिद्दीक़ अकबर ॿुधाइणु ज़रूरी आहे, जिथे फारूक आज़म जो शान, उस्मान ज़ुन्नूरैन जा फ़ज़ाइल ऐं शेर ख़ुदा जो मनक़बतूं ॿुधाइणु ज़रूरी आहिनि, उते इहो बि ॿुधाइणु ज़रूरी आहे त इन्हनि जे गुस्ताखनि खां बि नफ़रत कंदा कयो। सुभान अल्लाह। अल्लाह पाक शाल सम्झ जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मां तव्हांजे आॾो मुख़्तसर इंशाअल्लाह टाइम में कुछ कुरान पाक, कुछ हदीसूं, कुछ इमामन जो भी फरमान तव्हांखे ॿुधाईंदुसि। सुभान अल्लाह। सभिनी जो हलंदे शेर मुस्तफ़ा ताईं, सुभान मुस्तफ़ा जे असहाबनि खां वठी ताबई, तबा ताबई, उम्मत जा वली, गौसे आज़म जीलानी, मशहूरनि वारो साईं शेर मुस्तफ़ा ताईं ॿुधाईंदुसि त सभिनी इहा ई मना फरमाई आहे त कंहिं बि गुस्ताख़ सां सुन्नी ताल्लुक़ नाहे रखंदो। सुभान अल्लाह। ऐं अल्लाह कंदो इंशाअल्लाह तव्हांखे मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हां सम्झ में बि अची वेंदियूं, छो त इहो ॿुधाइणु ज़रूरी आहे। इस्लाह इहा ई आहे जेका क़ुरान पाक बयानु कयो आहे, ऐं इंशाअल्लाह मुख़्तलिफ़ हिसाबनि सां मुख़्तलिफ़ बयान थींदा रहंदा आहिनि। हर ज़रूरत जे हिसाब सां अॼुकल्ह असांखे इन जी ज़रूरत मद्दे नज़र रखंदे त ज़रूरत आहे त इहो बयानु कजे।
उन हिसाब सां मां तव्हांजे आॾो इहो मौज़ू खणी हाज़िर थियो आहियां। हिकु दफ़े दुरूद पाक पढ़ो त मां तव्हांजे आॾो पंहिंजे मौज़ू खे शुरू कयां। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह साईं जो क़ुरान आ, रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदो आ, हा अंतुम उलाइक तुहिब्बूनहुम वला युहिब्बूनकुम। रब जी ज़ात इरशाद तो फरमाए पंहिंजे क़ुरान पाक में, ओ ईमान वारो, ए मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा ग़ुलामो, तव्हां इन्ही बदबख्तनि सां मोहब्बत कंदा हो। मुंहिंजो भाउ आ, मुंहिंजो सोट आ, मुंहिंजो मासत आ, इन्ही जे करे असां वञूं था। आहे केर बि भले बदमज़हब आ, भले बदबख्त आ, पर वञूं था। रब जो क़ुरान थो फरमाए, इहो तव्हां हुननि सां नरमी कंदा हो, तव्हां हुननि खे चाहींदा हो, पर मां रब क़ुरान में फरमाए थो छॾियां, वला युहिब्बूनकुम, उहे तव्हां सां ज़रे बराबर बि मोहब्बत कोन कंदा आहिनि, तव्हांखे चाहींदा ई कोन्हनि के। सुभान अल्लाह। हो तव्हांखे न आहिनि चाहींदा, तव्हां हुननि खे चाहींदा हो। इहो अल्लाह जो क़ुरान आ। सूरह आल इमरान में 119 नंबर आयत आ। इन आयत में अॻिते रब फरमाए थो फ़र्क़ु छा आहे। रब फरमाए थो, वतुमिनून बिल किताब कुल्लिही, तव्हां सभिनी किताबनि खे मञींदा आहियो, तव्हांजो ईमान आ, पर हू माण्हू जेके आहिनि उहे वरी बदमज़हब, उन्हनि जो छा रवैयो हूंदो आहे। वइज़ा लक़ूकुम क़ालू आमन्ना, जॾहिं उहे माण्हू तव्हां वटि ईंदा आहिनि, तव्हां वटि मिलंदा आहिनि त चवंदा आहिनि, असां बि ईमान वारा हिकु आहियूं, असां बि ला इलाहा इल्लल्लाह चवंदा आहियूं, मुहम्मदुर रसूलुल्लाह चवंदा आहियूं, पर ऐब नबीअ जा कढंदा आहियूं। इहो फ़र्क़ु आहे। इहो आहे त असां अल्लाह जी तौहीन कंदा आहियूं, असहाबनि जी गिला कंदा आहियूं, बसि थोरो फ़र्क़ु आहे, बाक़ी ईमान साॻियो ई आहे। रब फरमाए थो, न, पर इहो ज़ाहिर में तव्हांखे चवंदा आहिनि त हिकु आहियूं, पर अंदर में छा आहे। अल्लाह फरमाए थो, वइज़ा खलौ अद्दू अलैकुमुल अनामिल मिनल गैज़। रब फरमाए थो, मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलामो, इन्हनि जी तव्हां सां अहिड़ी त दुश्मनी आहे जो पंहिंजूं आङिरियूं हीअ ॾंदनि जे हेठां ॾेई कटे छॾींदा आहिनि। मतिलबु एॾा तव्हांजे मथां कावड़ियल आहिनि, हुननि जे दिलनि में तव्हांजो एतिरो बुग़्ज़ आहे, तव्हां सां हू को बि नरमी करणु कोन चाहींदा आहिनि, तव्हां हुननि सां नरमी करणु चाहींदा हो। मां रब क़ुरान में ॿुधाए थो छॾियांव त इहे तव्हां सां हसद ऐं साड़ कंदा आहिनि। मोमिनो, तव्हांखे घुर्जे त मोमिननि सां ॿधी कंदा कयो, पाण में हिक ॿिए सां सुन्नीअ सां यारी रखंदो करे, बदबख्तनि सां न रखंदो करे। सुभान अल्लाह। सुन्नीअ सां यारी हुजे, सुन्नीअ सां दोस्ती हुजे। मुंहिंजा अदा मां मुख़्तसर आयतूं तव्हांखे ॿुधायां, ऐं सूरह निसा जे अंदरि 140 नंबर आयत में, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदो आहे, इज़ा समिअतुम आयातिल्लाहि युकफ़रु बिहा व युस्तहज़अु बिहा फला तक़ूदू मअहुम। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए थो, अॼुकल्ह माण्हू चवंदा आहिनि, साईं माण्हू खे कहिड़ो फ़र्क़ु आहे, वञे जलसो ॿुधे, हर हिक जी तकरीर ॿुधे, ख़बर पए वहाबिन खे बि ॿुधे, शियनि खे बि ॿुधे, सुन्नियुनि खे बि ॿुधे, न त ख़बर कीअं पवंदी। मां चवां थो, तव्हां चओ था सभिनी खे ॿुधे, पर अल्लाह जो क़ुरान फरमाए थो, ॿिए कंहिंखे न ॿुधंदा कयो, जेकॾहिं वञो त सुन्नीअ वटि वेंदा कयो। सुभान अल्लाह। अॼुकल्ह जलसो आहे न, छा आहे, सभिनी खे ॿुधंदासीं त ख़बर पवंदी हो छा था चवनि, हो छा था चवनि, पर रब फरमाए थो, इहे माण्हू जेके अल्लाह जे आयतुनि जो इनकार कंदा हुजनि, जेके माण्हू यानी बुतनि वारियूं आयतूं वलीयनि ते फिट कंदा हुजनि, जेके माण्हू काफ़रनि वारियूं आयतूं असहाबनि जे लाइ लॻाईंदा हुजनि, अहिड़ा माण्हू इहे जेके तहरीफ़ था कनि पिया, क़ुरान जी माना जो इनकार करे फेराए कुफ़्र था कनि पिया, रब फरमाए थो, जेको अहिड़नि जे जलसे में वियो, उहो माण्हू तव्हांखे मां रब पहिरियां त झलियां थो, न वेंदा कयो, जेकॾहिं वेंदो त इन्नकुम इज़म मिस्लुहुम, मां रब क़ुरान
क़ुरान में फरमाए थो छॾियां जीअं हो काफ़िर आहे तव्हां बि ईअं ई काफ़िर थी वेंदो तंहिंजे करे जेकॾहिं कुफर खां बचणु चाहियो था जेकॾहिं अल्लाह जे इन आयतुनि जो तव्हांखे ख़्यालु आहे त तव्हां इन्हनि निभागनि वटि न वेंदा कयो भला साईं जेकॾहिं को माण्हू हलियो वियो ख़बर कान्हे त अलाए सुन्नी आहिनि अलाए शिया मसलन सुन्नी सम्झी हलियो वियो पोइ ख़बर पई त यार इहे त बदमज़हब हा पोइ उन्हनि जे लाइ को हुकुम आहे अचो क़ुर खां पुछो क़ुर पाक इहो बि बयान फरमायो आहे रब जो क़ुर तो फरमाए पियो तव्हां परेशान न थींदा कयो मां अल्लाह क़ुर में इहो बि ज़िक्र करे छॾियो आहे व इम्मा युनसियन्नक शैतान ए मोमिनो जेकॾहिं तव्हांखे भुल में शैतान भुलाए विझे ख़बर कान्हे का शैतान भुलाए विधो जलसे में हलिया वियासीं पर हाणे ख़बर पई आहे त सुन्नी कोन्हनि के रब फरमाए थो फला तक़ुद बाद ज़िक्र माल क़ौम ज़ालिमीन मां रब फरमाया थो हाणे जॾहिं तोखे यादि अची वियो जॾहिं ख़बर पइजी वई हाणे इन गुस्ताखनि सां वेहणु जाइज़ न आहे इमाम तफ़सीरात अहमदिया में इन आयत जे तहत फरमाइनि था त ज़ालिमीन जिन ज़ुल्म कयो मुरादा या उम्मुल काफ़िर वल फासिक वल मुब्तदे वल जुलूस मा कुल्लिहिम मुमतने फरमाइनि था जेके काफ़िरा बदमज़हबा फासिका इन सभिनी सां वेहण जाइज़ न आहे सभिनी इन आयत में मुराद आहे जेके इहे आहिनि मुंहिंजा अदा इन जे करे पंहिंजो पाण खे बचाईंदा कयो अहिड़नि बदबख़्तनि खां पर हाणे मुंहिंजा दोस्त अचो अॻिते अल्लाह जे क़ुर ॿुधायां अॼुकल्ह असां मिटरी माइटरी जे करे वेंदा आहियूं त यार ॿियो खणी छॾ पर मुंहिंजो सोट थींदो आहे वहाबी आहे शियो पर आहे मुंहिंजो वेझो माइट आहे भला मरी वियो आहे हाणे जनाज़ो पढ़ूं छा आहे मुंहिंजा अदा क़ुर पाक इहो बि बयान फरमाए छॾियो आहे ॻाल्हियूं वणनि थियूं या न क़ुर वणे थो सुभान अल्लाह चओ अलाए हिकिड़े शांति आहे यार असां त वेंदा आहियूं पर मां त क़ुर थो पढ़ां पियो अल्लाह जो क़ुर फरमाईंदो आहे ऐ मुंहिंजा प्यारा महबूब पंहिंजी उम्मत खे फरमाए क़ुर में रब ऐलान थो करे या रसूल अल्लाह वला तुसल्ली अला अहदिम मिनहुम मात अबदा मां रब क़ुर में फरमाए थो छॾियां पियो मुंहिंजा मुस्तफ़ा जेकॾहिं केरु हिननि मां मरी वञे इहे बदमज़हब इहे मुनाफ़िक छो त मुनाफ़िक उहो हूंदो आहे इमाम मोहम्मद बिन मोहम्मद हनफी रहमतुल्लाह अलैह रिसालतुल एतिक़ाद में फरमाइनि था मन खल अनिल ईमान जेको अनिल एतिक़ाद जेको एतिक़ाद खां ख़ाली हुजे अक़ीदे खां ख़ाली हुजे जंहिंजो अक़ीदो सुञण वारो न आहे उहो ई मुनाफ़िक हूंदो आहे कोई त मुनाफ़िक हूंदो आहे रब फरमाए थो पोइ इन मुनाफ़िकनि जो इन बदमज़हबनि जो जनाज़ो पढ़ण बि जाइज़ न आहे मात अबदा क़यामत अचणी हुजे अची वञे पर मां रब क़ुर में फरमाया थो कॾहिं बि इन्हनि जो जनाज़ो न पढ़ंदा कयो अॻिते भला साईं क़बर ते वञूं भला जनाज़े में त कोन वियासीं क़बर ते रब फरमाए थो वला तकुम अला क़ब्रिही इन्हनि जी क़बर ते वञण बि जाइज़ न आहे छो त इन्नहुम कफ़रू बिल्लाहि व रसूलिही व मातू वहुम फासिकून मां रब क़ुर में फरमाया थो इहे माण्हू कुफ्र करे मुआ छो त अल्लाह जी तौहीन कयां किन अल्लाह जे रसूल जी तौहीन कई किन असहाबनि जी तौहीन कई कंहिं कहिड़े नमूने सां कुफ्र कयो कंहिं कहिड़े नमूने सां मां रब फरमाया थो इहे फासिकुल एतिक़ाद माण्हू हा इन्हनि जो जनाज़ो पढ़णु जाइज़ न आहे मरी वञनि त क़बर ते वञण बि जाइज़ न आहे इहो क़ुर आहे पर भला साईं जेकॾहिं मस्जिद आहे अलाह जो घर आहे हुननि जे पोयों त निमाज़ कोन पढ़ंदा आहियूं इहो त असांजी ॻाल्हि वाज़िह आहे पर भला हुननि जे वञी असां मस्जिद में निमाज़ पढ़ूं पंहिंजी निमाज़ आहे पढ़ूं भला हज़रत शेर मुस्तफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा त हिननि जी मस्जिद न हूंदी आहे
अॼु बि नेट ते तकरीर मौजूद आहे फरमाइनि था मस्जिद उहा हूंदी आहे जेका मस्जिद अल्लाह ऐं हुन जे रसूल जे ज़िक्र जे लाइ ठाही वई हुजे जंहिं जाइ ते चयो वञे नबी असां जहिड़ो बशर आहे पाण फरमाइनि था इहा गॾहनि ॿधण जहिड़ी जाइ आहे हिते गॾहनि जो वाड़ो हुजे छो त मस्जिद उहा हूंदी आहे जेका अल्लाह ऐं हुन जे रसूल जी अज़मत जिथे बयानु थी मुंहिंजा अदा हाणे क़ुर खां बि इहो फ़ैसिलो पुछूं इहो त हज़रत शेर मुस्तफ़ा जो फरमान हो हाणे अल्लाह जो फरमान ॿुधो रब पाक इरशाद फरमाईंदो आहे वल्लज़ी नत्तख़ज़ू मस्जिदन ज़िरारन व कुफ़रन व तफ़रीक़न बैनल मुमिनीन इहे माण्हू जिन मस्जिद ठहराई पर छाजे लाइ ठहरायो दरार उहा मस्जिद इन जे लाइ ठहरायो जीअं मुस्लमाननि खे नुक़सान पहुचे ओ सुन्ननि जी मस्जिद ठही पई आहे एॾे माण्हू वञनि था पंहिंजी मस्जिद ठाहियो त हेॾे माण्हू अचनि इहे ॿ टे खारियूं ॿियो छा कयूं ऐं कुफर जे करे उन्हनि मस्जिद ठाही काफ़िर आहे काफ़िर उन्हनि पंहिंजी मस्जिद ठाहियूं कुफर जो अड्डो वतफ़रीक़म बैनल मुमिनीन मोमिननि में फ़िरक़े बाज़ीअ जे लाइ मस्जिद ठाहियूं ते असांजी देवबंदनि जी मस्जिद आहे हीअ शियनि जी मस्जिद आहे इन्ही मक़सदनि जे लाइ इहा मस्जिद ठाही वई हाणे रब साईं ॿुधाए भला पोइ इन में वञूं या न वञूं अल्लाह जो क़ुर फरमाए थो ला तक़ुम फ़ीहि अबदा ऐं मुंहिंजा महबूब हुज़ूर जे तवस्सुल सां उम्मत खे बि ख़ता ख़िताब आहे इब्न कसीर तफ़सीर में लिखियो आहे मुंहिंजा दोस्त अल्लाह जो क़ुर फरमाए थो मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा जा उम्मतियो इन्हनि बदबख़्तनि जी मस्जिद में वञण बि जाइज़ न आहे रुगी वञनि पर अल्लाह जो क़ुर फरमाए थो अबदा हमेशा जे लाइ इन्हनि जी मस्जिद में वञणु जाइज़ न आहे जंहिं मुंहिंजा दोस्त रुगी निमाज़ जे लाइ वञणु न हा शइ कोन हुई में आहे रब इन आयत में मुतलक मना फरमाए छॾी आहे त कंहिं बि मक़सद जे लाइ इन्हनि जी मस्जिद में पेर बि न रखंदा कयो बल्कि हदीसुनि में जिथे अचे थो या जेका मस्जिद मुनाफ़िक़नि ठहराई मुंहिंजे मुस्तफ़ा उन खे डराए छॾियो त इहा मुनाफ़िक़नि जी मस्जिद आहे मोमिननि जी उहा मस्जिद आहे जेका अल्लाह ऐं हुन जे रसूल जे ग़ुलामनि ठहराई हुजे मुंहिंजा दोस्तो अहिड़े ई नमूने सां अल्लाह जी ज़ात क़ुर पाक में खोड़ सारे जॻहुनि ते मना फरमाई आहे हिकिड़ी ॿी आयत सूरह हूद में 113 नंबर आयत रब फरमाईंदो वला दरकनो इलल लज़ीना ज़लमू फतमस्सकुमुन नार ऐ मुझे प्यारे महबूब मुस्तफ़ा जा ग़ुलामो मां रब फरमायां तो इहे ज़ालिम माण्हू जेके अल्लाह जी तौहीन करण वारा रसूल खे घटि वधि ॻाल्हाइण वारा इहे बेदीन माण्हू इन्हनि ॾे न वेंदा कयो इन्हनि सां मेल न रखंदा कयो लाड़ो न कंदा कयो इन्हनि सां मेल जोल न कंदा कयो जेकॾहिं कंदो त फतमस्सकुमुन नार पोइ तव्हां जहन्नमी बणिजी वेंदो तव्हांखे जहन्नम जी बाहि छुहे वठंदी ओ सुन्नियो तव्हांखे अॼु मां ॿुधाइण इहो आयो आहियां जेकॾहिं जहन्नम खां बचणु चाहियो था त इन बदबख़्तनि खां पाण खे बचाईंदा कयो जेकॾहिं इन्हनि ॾे लाड़ो कयो इन्हनि सां मेल जोल रखियव क़ुर फरमाए थो तव्हांखे जहन्नम जी बाहि छुहे वठंदी मुंहिंजा दोस्तो ईंदो अल्लाह जो क़ुर फरमाईंदो आहे ॿियूं केतिरियूं आयतूं आहिनि जिन जे अंदरि रब्बुल आलमीन फरमायो आहे आख़िरी आयत तव्हांखे पेश करे वरी मुस्तफ़ा जूं हदीसूं तव्हांखे ॿुधायां त मोमिन छा कंदो आहे ॾिसो जेको माण्हू बदमज़हबनि सां नफ़रत करे न उन्ही जे लाइ अल्लाह जे क़ुर इनाम ॿुधाया आहिनि त मां रब उन्ही ते कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं कंदो आहे जेको माण्हू सचो सुन्नी आहे यानी बदमज़हबनि सां उनजी यारी नाहे बदमज़हबनि खे लेखे नथो उन्ही खे छा मिलंदो अल्लाह जो क़ुर फरमाईंदो ला तजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर रब फरमाए थो मुंहिंजा प्यारा महबूब इहे माण्हू जेके ईमान वारा आहिनि इहे छा कंदा आहिनि युआदून मन हादल्लाह व रसूलहू अल्लाह ऐं हुन जे रसूल जे दुश्मननि खे कॾहिं बि पंहिंजो दोस्त नाहिनि कंदा केर माण्हू जेके ईमान वारा आहिनि जेके अल्लाह खे मञनि था क़यामत खे मञनि था क़ुर खे रसूल खे
इहे माण्हू अल्लाह ऐं हुन जे रसूल जे गुस्ताखनि सां कॾहिं बि ठाह ॻाल्हायो ठाह न कंदा पोइ इन्हनि खे भला उहे जेकॾहिं रिश्तेदार हुजनि त पोइ रब फरमाए थो वलो कानू आबाहुम चाहे हुननि जो पीउ आहे पर आहे गुस्ताख त उन सां बि कोन ठहंदा आहिनि जेकॾहिं चाहे उन्हनि जा पुट हुजनि पर गुस्ताख थी पवंदा आहिनि त उन्हनि खे बि परवाह कोन हूंदी अथनि रब फरमाए थो चाहे उन्हनि जा भाइर हुजनि उन्हनि जो ख़ानदान हुजे पर पोइ बि उन्हनि खे अल्लाह ऐं रसूल तां कुर्बान कंदा आहिनि छो त अल्लाह रसूल जा दुश्मन असांजो इन्हनि सां ठाह नाहे ईअं करण वारनि खे छा मिलंदो आहे अल्लाह जो क़ुरान फरमाए थो उलाइक इहे माण्हू जेके अल्लाह ऐं रसूल जे दुश्मननि खे पंहिंजो दुश्मन कंदा आहिनि उन्हनि सां दोस्ती कोन रखंदा आहिनि उन्हनि खे छा मिलंदो आहे उलाइक कतब फी कुलूबिहिमुल ईमान इन्हनि जे दिलनि में रब ईमान खे नक्श फरमाए छॾियो आहे जिन जी दिलनि में ईमान आहे हिकिड़ी नेमत ॻणींदा वञिजो हिकिड़ी इहा नेमत आहे मुंहिंजा मौला ॿी कहिड़ी नेमत आहे रब पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो ॿी नेमत ही आहे वअयदहुम बिरूहिम मिनहु रब पाक उन्हनि जी मदद फरमाई आहे पंहिंजे रूह जे ज़रिए उन्हनि जी रब मदद कंदो आहे कंहिंजी जेके बद मज़हबनि सां जेके गुस्ताखनि सां ठाह न आहिनि कंदा जेके गुस्ताखनि सां ठाह इहा ॿी थी वई टी नेमत कहिड़ी आहे रब फरमाए थो वयुदखिलुहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार मां रब क़ुरान में ॿुधाए थो छॾियां टी नेमत उन्हनि ते इहा हूंदी आहे जॾहिं गुज़ारे वेंदा जॾहिं हो जन्नत में जॾहिं हो क़यामत जे ॾींहुं ईंदा त मां रब उन्हनि खे जन्नतुनि में दाख़िल फरमाए छॾींदुसि बाग़नि में हूंदा उन्हनि जे हेठां नहरूं वही रहियूं हूंदियूं चौथी नेमत कहिड़ी आहे रब फरमाए थो ख़ालिदीन फ़ीहा सदाई इन्ही में बाग बहार में हूंदा सदाई जन्नतुनि में हूंदा ये घणियूं थियूं चार पंजी रब फरमाए थो रज़ियल्लाहु अन्हुम वरदू अन्हु मां रब क़ुरान में फरमाया थो जेके मुंहिंजे मुहम्मद जे गुस्ताखनि सां जेके अहल बैतनि सहाबनि वलियनि जे गुस्ताखनि सां ठाह नाहिनि कंदा मां अल्लाह इन्हनि खां राज़ी आहियां ये मां अल्लाह खां राज़ी आहिनि क़ुरान आहे न बा केरु नथो चाहे मूंखां अल्लाह राज़ी न हुजे रब फरमाए थो जेकॾहिं चाहियो था त पोइ बदमज़हबनि खे छॾियो इन बदबख़्तनि खे छॾियो इन्हनि जो ताल्लुक़ छॾियो मुंहिंजा दोस्तो ईंदो रब जो क़ुरान फरमाईंदो आहे छही नेमत कहिड़ी आहे उलाइक हिज़्बुल्लाह मां अल्लाह क़ुरान में फरमाए थो छॾियां इहे मां अल्लाह जी जमात आहे क्या जमात आहे ॿियो सती नेमत रब फरमाए थो अला इन्न हिज़्बल्लाहि हुमुल मुफ़्लिहून मां रब फरमाया थो मुंहिंजी जमात यानी इहो हिज़्बुल्लाह कामयाब आहे इहो टोलो अल्लाह जो कामयाब जमात आहे जेको बदबख़्तनि सां मेल जोल कोन रखंदो आहे मां क़ुरान में फरमाया थो उहो कामयाब आहे ये क़ुरान में 7 नेमतूं रब ॿुधायूं उन्ही जे लाइ जेको माण्हू बदबख़्तनि खे इन बद अक़ीदनि सां नफ़रत करे उन्ही खे रब फरमाए थो मां जन्नत बि ॾींदोमांसि मां राज़ी बि आहियां इन जी दिलि में मां ईमान खे नक्श कयो आहे इन जी मदद बि फरमाईंदुसि मां फरमायां थो इहो मुंहिंजी जमात आहे ऐं रब फरमाए थो इहो मुंहिंजे जमात में आहे इहो कामयाब जमात वारो सुभान अल्लाह मुंहिंजा अदा हाणे अचो त मिठड़े महबूब मदीने वारे साईं खां पुछा कयूं हुज़ूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था पिया पाण फरमाइनि था हज़रत अनस रिवायत थो करे पियो कंज़ुल ईमान कंज़ुल अम्बाल हदीस नंबर 16 1672 मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो इज़ा रअयतुम साहिब बिदअह जॾहिं कंहिं बदमज़हब खे तव्हां ॾिसो फ़क़हरु फ़ी वजहिही
उनखे ॾिसी हुनजे चेहरे में कावड़ ॼारींदा कयो, हुनखे जीअं वणे हुनखे गुस्सो ॼारींदा कयो त भले इहो बद मज़हब आहे इनखे साड़ींदा कयो। या रसूल अल्लाह छाजे करे हुज़ूर फरमाइनि था फ़इन्नल्लाह यबग़िदु कुल्ल मुब्तदिइन, रब्बुल आलमीन हर बद मज़हब सां नफ़रत फरमाईंदो आहे। जेको बि बद अक़ीदो माण्हू आहे, गुमराह माण्हू आहे, उन सां अल्लाह बि नफ़रत फरमाईंदो आहे, तव्हां बि उन सां नफ़रत कंदा कयो। ॿी हदीस ॿुधो, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, तारीख़ बगदाद में ख़तीब बगदादी पूरी सनद सां रिवायत लिखी आहे। फरमाइनि था हज़रत इब्न उमर फरमाए तो नबी पाक अलैहिस्सलाम इरशाद फरमाया, पाण फरमाइनि था हिन में टे कम ॿुधायो जेके तव्हांखे करणा आहिनि, टे कम फरमायो जेके न कंदा कयो, ऐं टे कम करण सां फ़ाइदो कहिड़ो मिलंदो मुंहिंजे मुहम्मद उहो बि ॿुधायो, ऐं फरमायो जेके टे कम न करणा आहिनि उहे कंदो त उन्हनि जो नुक़सान बि मुस्तफ़ा ॿुधायो। जेकॾहिं टे कम कयो त हिननि मां कहिड़ो कहिड़ो फ़ाइदो मिलंदो मुस्तफ़ा उहो बि बयानु कयो, ऐं पाण इहो बि बयानु कयूं जेके टे कम तव्हांखे न करणा आहिनि, जेकॾहिं उहे कयो त कहिड़ो कहिड़ो नुक़सानु थींदो। ॿुधो, हुज़ूर फरमाइनि था पिया मन आरद अन साहिब बिदअह बुग़्दन लहू फिल्लाह, नंबर हिकिड़ो कम हे आहे जेको माण्हू बद अक़ीदे माण्हूअ खां, गुमराह माण्हूअ खां अल्लाह कारण बुग़्द रखंदे मुंहुं फेराए तयारे छॾ, वहाबी आहे इन सां केरु ॻाल्हाए, शियो आहे सहाबनि जो गुस्ताख़ आहे, अहल बैतन जो नबीअ जो गुस्ताख़ आहे, मुंहुं फेराए। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इन जो फ़ाइदो ही थींदो। कहिड़ो फ़ाइदो? फरमाइनि था मल अल्लाह क़ल्बहु अमनन व ईमाना, रब उन जी दिलि खे अमन सां ईमान सां भरे छॾींदो। अॼुकल्ह माण्हू चवंदा आहिनि ईमान कोन्हे रहियो, ईमान कोन्हे को, अॼुकल्ह सुकून कोन थो अचे। मुस्तफ़ा फरमाइनि था सुकून खपई, ईमान खपई त इन्हनि सां नफ़रत कर, रब्बुल आलमीन तोखे ईमान जी दौलत बि ॾींदो, सुकून बि अता फरमाईंदो। ॿियो कमु कहिड़ो आहे? हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया वमन शहर बिसाहिब बिदअह, हुज़ूर फरमाइनि था जेको कंहिं बद अक़ीदे खे ख़्वार करे त हिननि जा ही गुमराहियूं आहिनि, हे नबीअ खे पाण जहिड़ो सम्झंदा आहिनि, ही अबू बकर खे ॻाल्हियूं ॾींदा आहिनि, जेको इएं बयानु कंदो हूंदो माण्हुनि खे ॿुधाईंदो त हिननि खां नफ़रत कंदा कयो। आख़िर तव्हां बि चवंदो इन तक़रीरुनि करण जो कहिड़ो फ़ाइदो? त वहाबियुनि सां न ॻाल्हायो, शियनि सां न ॻाल्हायो, खाओ पीओ न, अचो मदीने वारे साईं जो फरमान तव्हांखे ॿुधायां। आख़िर तव्हां बि चवंदो इहो भला फ़ाइदो कहिड़ो? त वहाबियुनि सां न खाओ पीओ, हे वहाबी आहे, हे शियो आहे, इहो ॿुधायो था, बसि तव्हां निमाज़ रोज़ो ॿुधायो। महबूब मुस्तफ़ा फरमाइनि था जेको इहे ॻाल्हियूं कंदो, माण्हुनि खे बयानु करे उन्हनि खे ज़ाहिर कंदो, अमनहुल्लाहु यौमल फ़ज़इल अकबर, क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं सभु माण्हू नफ़्सा नफ़्सीअ जे आलम में हूंदा, इहो माण्हू जेको बद अक़ीदनि खे माण्हुनि खे वाज़ो करे ॿुधाईंदो त हिन खां नफ़रत कयो, ही वहाबी आहे हिन खां नफ़रत कयो, ही शियो आहे, ही कादियानी आहे, मुंहिंजा दुनिया जा मज़हब केतिरा उहो बयानु कंदो हो, क़यामत जे ॾिहाड़े सभु नफ़्सा नफ़्सीअ में हूंदा, इन्हीअ खे रब्बुल आलमीन हिफ़ाज़त ऐं अमन में रखी छॾींदो। फ़ाइदो आहे या न भाउ? आहे न। हाणे अॻी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजे मुस्तफ़ा इरशाद फरमायो मन अहान साहिब बिदअह, जेको माण्हू बद अक़ीदे माण्हूअ खे, गुमराह माण्हूअ खे बेइज़्ज़तो करे, उनजी तौहीन करे, उन्ही खे इज़्ज़त न ॾिए, उनखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? मुंहिंजो मुस्तफ़ा मदीने वारो इरशाद फरमाए थो रफ़अहुल्लाहु फिल जन्नह मिअत दरजा, रब्बुल आलमीन जन्नत में उनजा 100 दर्जा बुलंद फरमाईंदो। जेको माण्हू बद अक़ीदे खे बेइज़्ज़तो कंदो उन खे जन्नत में 100 दर्जा मिलंदा। मां पंहिंजे तरफ़ां त ऐलान कोन कयो आहे, को चवे त हदीस मां थो ॾेखारियां, न मञे त वठी अचोसि, मां थो मञरायांसि। मदीने वारे साईं जो ऐलान आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इहे टे कम थी विया, हिननि जा फ़ाइदा बि ॿुधियो।
टे कम करण सां हे फ़ाइदो इहो बि थी वियो हाणे इहो ॿुधो त जेके टे कम तव्हांखे नाहिनि करणा अल्लाह जो हबीब फरमाए थो नंबर हिकिड़ो मन सल्लम अला साहिब बेदाह बदमज़हब खे सलाम नाहे करणो जेकॾहिं सलाम करे त हुनखे जवाब नाहे ॾियणो ॿियो नंबर अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था पिया या उनखे माण्हू हथ ॾियणु या उन सां गले में भाकुर पाए मिलणु ओ लक़ियहू बिल बशर या उनखे भाकुर पाए मिलणु इहो बि नाहे करणो अव इस्तक़बालहू या उनजो उथी बि इस्तक़बाल करण बि जाइज़ नाहे पर जेको माण्हू इहे टई कम कंदो बदमज़हबनि सां दुआ सलाम बि रखंदो ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो अहिड़े ई नमूने सां जेको माण्हू बदमज़हबनि खे भाकुर पाईंदो जेको हथ ॾींदो या मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो उन्हनि जा इस्तक़बाल कंदो अल्लाह जो हबीब फरमाए थो फ़क़द इस्तख़फ़ उन क़ुरान पाक खे का अहमियत कान ॾिनी सम्झो क़ुरान खे मञे ई कोन कंहिं माण्हू जंहिं माण्हू बदमज़हबनि जो इस्तक़बाल कयो उन्हनि खे हथ ॾिनई भाकुर पातई उन्हनि खे मुंहिंजा अदा सलाम दुआ कई हुज़ूर फरमाइनि था त अहिड़े माण्हू सम्झो त क़ुरान खे मञो ई कोन ऐं जंहिं माण्हू उन्हनि जे बेइज़तो कयो उन जी बि ॿुधव ॻाल्हि 100 दर्जा बुलंद थी वियसि जंहिं माण्हू उन्हनि खे ख़्वार कयो उन खे अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत वारे ॾींहुं अमन ऐं अमान में रखियो जंहिं माण्हू उन्हनि खे दुनिया में मुजाहिदा बुग़्ज़ ऐं नफ़रत कई उन्हनि खां मुंहुं फेराई हुज़ूर फरमाइनि था इनखे अल्लाह सुकून बि ॾींदो इन खे रब ईमान बि अता फरमाईंदो मुजाहिदा आयशा सिद्दीक़ा खां रिवायत आहे मुंहिंजे मुस्तफ़ा इरशाद फरमायो पाण फरमाइनि था जेको माण्हू बद मज़हबनि खे बद अक़ीदा माण्हुनि खे उन्हनि सां मोहबत थो करे पियो उन्हनि जी इज़त थो करे पियो मन वकर साहिब बिदअह जेको माण्हू बद मज़हब जी इज़त करे फ़क़द आन अला हदमिल इस्लाम ई सम्झो न इस्लाम जा बुनियाद किराइण में मदद कई हाणे केरु थो चाहे त इस्लाम जा बुनियाद किरनि को चाहे थो तंहिंजे करे मुंहिंजा अदा जेकॾहिं इहो नथा चाहियो त हिन बद अक़ीदनि खां गुमराहनि माण्हुनि खां पासो कयो इन्हनि खे का इज़त न ॾींदा कयो अल्लाह पाक शाल तव्हां असां सभिनी जा बेड़ा पार आमीन मुस्तफ़ा जी सुन्नत ते तव्हां असांखे हलाए ऐं मुंहिंजा अदा इहे ॻाल्हियूं ते हदीसूं बि मां तव्हांखे ॿुधायूं 3 आयतूं तव्हांखे ॿुधायूं अञा त 1400 साल हलणो आहे हेठि साह बि अञा आया कोन्हनि पर तव्हांखे मुख़्तसिर इंशाअल्लाह ॿुधायां थो वरी ॿिए दफ़े तव्हांखे तफ़सील बि ॿुधाईंदुसि दुरूद पाक पढ़ो त मां अॻिते हलां सल्लल्लाहु अॼुकल्ह हिननि जा माण्हू जेके गुस्ताखियूं करण वारा आहिनि उहे हर चौक में हर कुत्तो भौंके थो पियो ऐं असांजा माण्हू खोड़ सारा अहिड़ा सुलझियल माण्हू सम्झियल पढ़ियल लिखियल उहे उन्हनि सां यारनि रखण में सिर्फ़ु पूरा जवाब ॾियणु त परे जी ॻाल्हि आहे पर जेकॾहिं को उन्हनि खे जवाब ॾिए थो या ॿुधाए थो उन खे रहंदो रोकींदा जवाब न ॾियो बसि ज़मानो न आहे हे न आहे अड़े हो बदबख्त गुस्ताखियूं कनि तोहीनूं कंदा वरतनि ऐं असांजा माण्हू उन्हनि जा हथ ऐं पेर चुमंदा वरतनि इहो कहिड़े क़िस्म जी शरीयत आहे जेको बयानु करे थो शरीयत उहा आहे जेका मोहम्मद मुस्तफ़ा बयानु फरमायो अल्लाह जे हबीब इहो बयानु फरमायो आहे अहिड़नि गुस्ताखनि सां को बि माण्हू जो कंहिं बि सुन्नीअ जो को ताल्लुक़ कोन हूंदो आहे हो अॻु में जिन गुस्ताखियूं कयूं जिन हज़रत आयशा सिद्दीक़ा जी तौहीन कई जिन हज़रत अमीर बिन आस जी तौहीन कई जिन हज़रत अमीर मुआविया जी तौहीन कई जिन हज़रत अबू सुफियान जी जंहिं तौहीन कई वो साॻो पलीद जिन केतिरनि सहाबनि जी तौहीन कई आहे दुबारा मूंखे अॼु ख़बर पई आहे वरी हुन जेको आहे बकवास कई आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ माज़ अल्लाह ऐं फदक जे मसइले ते हज़रत ख़ातून जन्नत खे हक़ न ॾिनो ऐं उहो हक़ क़ुरान जी नस में हो ऐं हिन हदीस पेश कई जेको पाण ई रिवायत कई पे ख़बर वाहिद ही मुंहिंजा अदा इहा ख़बर जंहिंमें हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे
पाण फरमायो थो त असां नबियनि जी विरासत न थींदी आहे, सदको हूंदो आहे। इहा हदीस सहाबनि केतिरनि खां रिवायत आहे, मुतवातिर आहे। पर जेकॾहिं हिन बेदीन खे कम अज़ कम उसूल फ़िक़ह जी ख़बर हुजे हा, नूरुल अनवार बि पढ़ी हुजे हा त ख़बर हुजे हा। ॿियो दर्जो आहे जेका हदीस मशहूर हदीस जो, उहा हदीस बि क़तई हूंदी आहे। उन खां पोइ टियों नंबर इहा ॻाल्हि आहे त इहा हदीस जेकॾहिं ज़न्नी मञियो वञे बिल फर्ज़ वल इम्कान, तॾहिं इजमा हो, सहाबनि जो इजमा बि क़तई हूंदो आहे। सभिनी जो इहो चवणु हो त मोहम्मद मुस्तफ़ा जी जेका बि विरासत आहे, शेर ख़ुदा बि इन्ही जो क़ाइल आहे। मुस्तफ़ा जो सोट हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास बि इन्ही जो क़ाइल आहे त जेको रसूलुल्लाह छॾियो उहो अवाम में ग़रीबनि मिस्कीननि मुस्लमाननि जे लाइ सदको हूंदो आहे। सुभान अल्लाह। इन बेहयावनि खे को जवाब ॾियण वारो कोन्हे, सिर्फ़ पंहिंजे दोस्तनि ऐं यारनि में जेको अबू बकर सिद्दीक़ खे माज़ अल्लाह ज़ालिम ऐं गासिब चवनि, जेके अबू बकर सिद्दीक़ खे माज़ अल्लाह ग़लत पिया चवनि, जेके चवनि त हक़ खाधो ऐं उहे माण्हू मुंहिंजा त उन्हनि सां सुन्नी जो को ताल्लुक़ न हूंदो आहे। पर जेको माण्हू अहिड़नि सां ताल्लुक़ ऐं दोस्ती रखे, उन्हनि सां बि सुन्नी जो ताल्लुक़ न हूंदो आहे। तव्हांजो को ताल्लुक़ अहिड़नि सां आहे? ॻाल्हायो बुलंद आवाज़ सां। जेको बद अक़ीदनि सां यारी दोस्ती रखे, ओॾी सां सुन्नियुनि जो ताल्लुक़ सुन्नी जो उहो ताल्लुक़ आहे जेको आला हज़रत ॿुधायो आहे, जेको मशहूरनि वारे साईं ॿुधायो आहे, जेको शेर मुस्तफ़ा, जेको गौसे आज़म जीलानी, जेको मुस्तफ़ा जे असहाबनि ऐं मुस्तफ़ा करीम रब जे क़ुरान ॿुधायो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, इहो मां मुस्तफ़ा जा फरमान ॿुधाया ऐं तव्हांखे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि जा कौल बि ॿुधाइणा हुआ ऐं अॻिते अञा तफ़सील हो जेको उम्मत जे वलीअनि जो बि तव्हांखे बयानु करे ॿुधाइणो हो, लेकिन इंशा अल्लाह कंहिं ॿिए दफ़े ॿुधाईंदुसि। पर मां तव्हांखे उनजो ख़ुलासो थोरो ॿुधाए छॾियां। जाइज़ नाहे मुलाक़ात बद मज़हबनि सां, इहो दीन आहे 14 सदने खां। सुभान अल्लाह त चओ न। जाइज़ नाहे मुलाक़ात बद मज़हबनि सां, इहो दीन आहे 14 सदने खां। हराम आहे ही फेल, माना इन सां मेल जोल, दुआ सलाम, हथ चुमण, अदब करण, ये सभु शयूं ताल्लुकात हराम आहे ही फेल। इजमाई नसल सां फसख की न थींदो, कोले फर्द सां, इहो दीन आहे 14 सदने खां। सुभान अल्लाह। मुंहिंजा दा बिटाई साहब रहमतुल्लाह अलैह बि इन बारे में पंहिंजो मौक़िफ़ बयानु कयो। ॿियनि वलीअनि जिथे बयानु कयो उन बि कयो। हाणे ॿियनि जो नथो ॿुधायां त कम अज़ कम शाह अब्दुल लतीफ़ बिटाई रहमतुल्लाह अलैह जो तव्हांखे ॿुधायां। ईअं कोन ॿुधाईंदुसि इन सुभान अल्लाह ते, जॾहिं वॾी सुभान अल्लाह चवंदो त मां तव्हांखे। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे, दूर तन्हीअ खां लॾे, उन्हनि खां परे थी, दूर तन्हीअ खां लॾे, जंहिंजी नाहे मुहण मल्ही रॾे। खातन पापिन खां परे पराहूं अॾे, छांग तिन्हीअ जी छॾे, जेके धनारों धार चरने, जेके गौसे आज़म जीलानीअ खे न मञींदा हुजनि, जेके अल्लाह जे वलीअनि खे बुत खानू चवंदा हुजनि, उन्हनि खां परे रहंदा कयो। जेके नबीअ खे पाण जहिड़ो चवंदा कनि, जंहिंजी वाह कोई जे हथ में कान्हे का, उन्हनि खां परे रहंदा कयो। जेके मुस्तफ़ा जे सहाबनि खे न मञींदा हुजनि, इहे सभिनी निभागनि खां परे रहंदा कयो। तव्हांखे इंशाअल्लाह बेड़ो पार थी वेंदो। अल्लाह जे वलीअनि जी दामन में तव्हांजो हथ हुजे, जेके अल्लाह जे वलीअनि जा ग़ुलाम आहिनि, उन्हनि सां दोस्ती हूंदी त बेड़ो पार थी वेंदो। जेके कंहिं धण सां ई कोन्हनि के, जेके कंहिं सिलसिले में कोन्हनि के, जेके सुन्नत जमात में कोन्हनि के, उन्हनि सां ताल्लुक़ सुन्ननि जो कोन ठहंदो। मुंहिंजा दा
अल्लाह साईं शाल तव्हां असांखे सम्झ जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह पाक पंहिंजे मुस्तफ़ा जे सदके तव्हां असांजो बेड़ो बि पार फरमाए। मुस्तफ़ा जे सदके बेड़ो पार थींदो न, ऐं मुस्तफ़ा करीम जे दसियल तरीक़े ते बि तव्हां असांखे हलणो पवंदो। जेकॾहिं क़यामत में क़बर मंज़ूर फरमाए तूं मुंहिंजो उम्मती है, हा साईं मां तव्हां ते कलमो पढ़ंदो, फरमाईंदा कलमो त पढ़ंदो आहियां पर ॾे ख़बर मुंहिंजे गुस्ताखनि सां कीअं दोस्ती रखंदो आहियां, उन ॾियारे छा थींदो। अल्लाह पाक शाल इन गुस्ताखनि जी सोबत खां पनाह अता फरमाए, मुस्तफ़ा जी दामन नसीब फरमाए। जेको मूं चयो तव्हां ॿुधो, अल्लाह साईं क़बूल फरमाए।